साईं भला तालीम सां गॾो गॾु नौकिरीअ जो सॼो तजुर्बो तव्हांजो कीअं रहियो भला? साईं हाणे ॻाल्हि इहा आहे त असां तइलीम जॾहिं हासिलु करे ऐं निकितासीं त माशाअल्लाह अलाह जी महिरबानी सां नौकिरी जॾहिं मिली त नौकिरीअ दौर में हिकिड़ो वरी निरालो उहो हिकिड़ो आहे तइलीम ऐं शागिर्द ऐं वरी ऑफिसर हुजण में काफ़ी फ़र्क़ु महसूसु थिए थो। शागिर्द आहे हिकिड़ो आज़ादु सोच आहे, आज़ादु ख़्याल आहे ऐं आज़ादु ज़हन आहे, जीअं वणे ठेम टपा ॾींदो त ऐं नौकिरीअ पाबंदियूं आहिनि, उन में ज़िम्मेवारियूं आहिनि, उन में कमकार करण था पवनि। हाणे जीअं मुंहिंजो एग्रीकल्चर सां वास्तो रहियो, मां एग्रीकल्चर जो डायरेक्टर रहियुमि, त असां में इहो आहे त असां पोइ ज़रात सां वाबस्तगी असांजी जेका रही, असां वटि पब्लिक सां डीलिंग हूंदी हुई, माण्हू ज़रात सां मुंसलिक माण्हू असांखां पुछण ईंदा हुआ, असां रिसर्च कंदा हुआसीं, माण्हुनि ताईं वेंदा हुआसीं, माण्हुनि खे असां पंहिंजे ज़मीन जे बारे में ॿुधाईंदासीं, भाउ तव्हां ज़मीन तयारी अहिड़े तरीक़े सां कंदव तव्हांखे वधीक लाभ हासिलु थींदो। तव्हां जेकॾहिं माफ़ कजो तव्हांजी ॻाल्हि खे हिते थोरो मिड़े रोकियां थो त असां वटि जेतिरे जदीद तरीक़े सां अॻिते वियासीं ओतिरो ई असां वटि ज़रात में वरी नुक़सान थियणु शुरू थिया। इन जी वजह तव्हां वटि कहिड़ी? पोइ सही आहे त जेकॾहिं असां वटि नुक़सान जी जे तरीक़े सां तव्हां ॻाल्हि था कयो त उहो जॾहिं असांजी ज़रात में पेस्टिसाइड वीडीसाइड जेके ज़हर मिलनि था उन में खाद खुराक में असांजे सिहत ते असरु पए थो। ऐं उन खां सवाइ जेकॾहिं तव्हां अॼुकल्ह त वरी रिसर्च हले पई त इन खां असां हटी करे असां उहा ई आमदनी खणूं ज़रात मां जेका असां इन पेस्टिसाइड वीडीसाइड या यूरिया सां या पंहिंजो DAP सां या मुख़्तलिफ़ जेके भाण आहिनि। पर रही इहा ॻाल्हि त अॻे जेका कदावर सिंधी कणिक हूंदी असां उन तां बि हथु खयोंसीं, असां बोसीअ तां बि हथु खयोंसीं, पोइ असां बरसिंग तां बि हथु खयोंसीं, पोइ लूसण बि मटिजी विया, पोइ चारा, पोइ मकयूं, इहे सभु असां छॾे वियासीं जेके असांखे हक़ीक़त आहे, को शक कोन्हे। उन में अॻ में निज हुयो ऐं निज शइ जेका हूंदी आहे उहा हमेशह ख़ालिस जेका शइ हूंदी आहे उहा सिहत हूंदी आहे, उन में फ़ाइदो हूंदो आहे, उन में तंदुरुस्ती आहे ऐं उन में भलाई आहे। पर छा आहे त उन में उपत उहा न पई मिले। उपत जेका असां हिन हाणे त भाॻियो बि रड़े पियो त माल जे धारियूं था त उहा खीर मां उपत कोन्हे का, वाड़े वारा बि मिलावट पिया कनि। तव्हां ॾिसो त इहा हक़ीक़त आहे। पर साईं हुनखे साॻियूं सुइयूं पिया हणनि। अॻे त भाग्यनि वटि खीर एतिरो हूंदो, चवंदा पाड़े वारनि खे ॾियो, कंहिं शादी मुरादी वारनि खे ॾेई अचो। हाणे भला पोइ जेतिरो माल वधे ओतिरो सुई, पोइ इहो सॼो ओतिरो ई पाणी बि मिलाइनि पिया। हाणे इहो मिलावट वारो सबबु इहा त अॻ में हूंदो टाइम ते मेहुनि जी ॾुहाई थींदी हुई खीर जी, मतिलबु सुबुह जो सवेर त असांखे यादि आहे त असांजी वॾड़ियूं औरतूं सुबुह जो आज़ान ईंदी ऐं उथंदियूं ऐं पंहिंजो मेहुनि खे ॾुहणु शुरू कंदियूं ऐं बिना का सुई जे बिना का सबबु जो मेह तयारु बीठी हूंदी, खीर लायूं बीठी हूंदी तयारु हूंदी त खीर ॾुहंदा गागर में, गागर सॼी चौरीअ में या गागर में खीर ॾोबो ऐं उहो पोइ वरी ॼमाए रखिबो, वरी उनखे जेको आहे राति जो ॼमाए, राति जो जॾहिं खीर में वरी राति जो खीर सिज लथे खां पोइ उहो टाइम मेह जो मुक़ररु थियलु हूंदो, उन टाइम ते मेह जी ॾुहाई थींदी, वरी उहो खीर ॼमाए रखिबो, उन में सभाइण चवंदा थोरी खटाइण लसी पवंदी त वरी उहो सुबुह जो वरी चाॾी में असर जो थी वरी चाॾियूं में खीर मखण धौरा मयूं छा चइजे साईं, वॾो मज़ो हूंदो। भला तव्हां मही केतिरी पीती तव्हां? साईं असांजे टाइम में असां जॾहिं प्राइमरी में स्कूल पढ़णु वेंदा हुआसीं सुबुह जो असां ख़ासि करे मही सां मानी खाई वेंदा हुआसीं, ॾाढो मज़ो ईंदो हो। सची ॻाल्हि पुछां तव्हांखे ॿुधायां थो ॻाल्हि त सुबुह जे टाइम ते असांखे मही मिलंदी हुई। हा न साईं। हा साईं कंगणी वारो गिलास इहो महीअ जो एॾो जो माण्हू पियो एॾो त बहितरीनु हूंदो। हाणे चांहि जो बाबा उथ त चांहि थी मिले, हाणे चांहि त असांजो वक़्तु ई कोन्हे, कोई उता कुंज जेको सॼो फिटाए छॾियो आहे, चांहि ई फिटाए छॾियो आहे, सुबुह जो उथो त तव्हांखे चांहि मिलंदी। हाणे उहो सॼो सिलसिलो ख़तमु थी वियो, उहो सिलसिलो इन जे करे ख़तमु थी वियो त उताकूं ई ख़तमु थी वियूं न साईं। जेके महिमान ईंदा हुआ, जीअं साईं ॻाल्हि पे कई त महिमान अचनि असां उन्हनि जी ख़ातिर तवाज़ कयूं, वेहूं, वरी सॼो ॻोठु ईंदो हुयो, ॻोठु अची करे वरी पोइ ॻोठु कचहरी कंदा हुआ त अदा किथां आयो आहीं, कीअं आहे, कहिड़े पासे ॾांहुं आहे, तो छा थो करी, इहो सॼो सिलसिलो हूंदो। हाणे असांजूं उताकूं वरी अलाह जी महिरबानी सां शुरू थियूं आहिनि, पर उहो जेको पहिरीं दौर हुयो उहे सर जेके मज़ा ॾिठा सर, उहे मयूं, उहे मखण, उहे खीर, उहे रांदियूं, उहे बिलाड़ा, उहे वंझवटियूं, उहे कबटियूं, उहे माल चारण, उहे अकड़, इहे किथां ॾिसो
नौजवान हाणे ॾिसो त रांदियुनि में असांजा नौजवान केतिरा पोइते आहिनि सिंध जा तालीम में पोइते ईअं साईं माना हरू भर बि शाम जो ॻोठ जा पढ़िया लिखिया बि आंगोटो हयो कोडीअ में बीठा कोडी साईं वंझवटी हूंदी हाणे वंझवटी ख़तम थी वई किथे आहे वंझवटी अञा बि वारो न मिले त साईं असां जहिड़े नौजवाननि खे पिंजरीअ पिया ज़ोरीअ खणा ॾिसो हाणे अॼु जो ॿार त खणी ॾिसे पिंजरी त ख़बर पवेसि त कीअं पिंजरी खणबी आहे अॼु जे ॿार खे त ख़बर ई कान्हे त पिंजरी छा पिंजरी बि का थींदी ॻोठ जे हवाले जेका मेहुनि जी ॻाल्हि कई न हाणे सुयूं हणी ॾुहण जो उहो सबबु सर्फ़ इहो अथव त हाणे यकदमि बाबा खीर खपाइणो आहे पहुचाइणो होटल ते हाणे सुई मेह खे उहो सर सचाई ख़तम सचाई कान्हे सचाई उहे माण्हू सचा गिह सचा मखण ऐं उहे जेके कुर्बतूं हूंदियूं साईं मोहबतूं क़ाइम आहिनि पर हाणे जेको ही दौर आहे इन दौर खे हुननि जेको आहे सो विञाए छॾियो आहे असांजी औताकूं विञाए छॾियूं आहिनि साईं अवां ॾिसो त साईं नज़ाकत अली साहिबु साईं भाई खान वेठो आहे तव्हां वेठा आहियो त अॻे शहर जा माण्हू ॿाहिराड़ीअ में शौक़ सां घुमण ईंदा हुआ रही पवंदा हुआ हा साईं बाबा टे टे रातियूं रही पवंदा हुआ मज़ो ईंदो हो हाणे भला तव्हां छो न नौकिरी कयो तव्हां ॻोठनि ॾे वञो था साईं मां पंहिंजी ॻाल्हि कयां त मां त जेको आहे पंहिंजी सिंध खे ईअं थो घुमां जीअं मुंहिंजी अमड़ हुजे हाणे बि मां सिधी खाधा खाई आयुमि हेॾां वियुसि सेवण वारो पासो या घुमंदा बाजारा पोइ इहो पासो छछर इहे जेके दोस्त आहिनि असांजा इहो लस्सी साॻियो वरी जहान एॾे पली हींअर इहो पासो पली जो अथव इहो पासो पलीअ जो पली लथी आहे सुबुह जे टाइम ते मखण माखी मिली असुल हाणे बाक़ी छा चइजे वाह वाह मस्ती कयूं था पिया सिंधी ज़रूरु ज़रूरु इन त कचहरी ते न पर हेॾां भलो मंगलो साहिबु सुगड़ वेठो आहे थोरो भला हिन खां ॿुधंदो मंगलो साहिबु कचहरी ॿुधो पिया अॼु मूंखे ईअं लॻो मंगलो साहिबु सुगड़ न को मल पहलवान असांजे विच में वेठो आहे ईअं न साईं अॼु पटको साईं वारो साईं मल पहलवान वारो ॿधल आहे उताक जो सिलसिलो त अॻे जेके असांजा आकिल ऐं ॾाहा उताक में वेहंदा हुआ कचहरियूं कंदा नंढी नसल खे दर्स मिलंदो उनखे सबक़ु मिलंदो अदब ऐं इख़लाक़ मिलंदो हा साईं बिल्कुलु उन ते बहितर आहे मुंहिंजो उस्ताद हादी चयो आहे त वेही वरियामन सां बहितर कर तूं बात ॻाल्हियूं करके गुण भरियूं साईं संदी सफ़ात अदब सिखो आकिलनि खां ॾाह पसंदी ॾात पोइ बारी बा बरकात लुत्फ़ कंदे लाछारी चए साईं लुत्फ़ कंदे लाछारी चए चलो वेही वरियामन सां बातो करे न बोल ॿियाई छॾे ॿ गुण तूं चङियूं ॻाल्हियूं चोल नेकी संदा निर्मल तोखे भरिजी मिलंदा झोल पोइ अहिड़ियूं ख़बरूं खोल जंहिंमें अदब हुजे आदत चए जंहिंसां अदब चयो हा साईं अदब वॾी ॻाल्हि आहे निवड़त सिखणु इल्मु अदब पर साईं वारा वेठा न असांखे जेको वॾड़नि महिमाननि जा हथ धोराए सेखारियो अॻिते वधण जी तरबियत जेका ॾिनऊं पोइ अॻिते का घणी असांखे महिनत कोन करणी पई साईं ईअं आहे न भाई सही सो तव्हांजे पासे में नौजवान ॿियो वेठो आहे जागीराणी वेठो आहे असांजो नौजवान सफ़ा अॼु त केॾां इहा भला टोपी हिन मथे उतर खां घुराई छा टोपी साईं सॼी सिंधु पंहिंजी आहे कॾहिं किथां तोहफ़ा था मिलनि कॾहिं किथां तोहफ़ा था मिलनि अॼु त साईं सफ़ा रागियुनि वारी टोपी हयो वेठो आहियूं होदोर यादि ॼाराई जॾहिं साईं जलाल चांडे साहिब वारा ॿिया इहे टोपियूं पाईंदा हुन में इहे शीशा पिया जरकंदा साईं सिंध जी सकाफ़त आहे न साईं साईं वाह 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 इहा सुहे थी अवां नौजवाननि ते सुहे थी असां सभु पाए ख़ुशी कंदा छा था ॿुधायो भला साईं तव्हांखे नियापो थो ॿुधायां वाह वाह बाबू बि नियापो बिस्मिल्लाह कबूतर कुर्ब करे कर अलाह कुडाम आबिद जा अजीब खे ॾिजां सनिया सलाम सुभान अल्लाह गुनाहन गोर अची दुर्स ॾिया दाम कीअं करियां काॾे वञा कारी भाया क्याम थींदा अंदर खे आराम जे ईंदे जानिब जागीराणी चवे वाह जागीराणी वञी कबूतर करीब ॾे करे सजण सचायूं चइजांस आबिद में अजीब आहिनि कुलई कचायूं वाह जागीराणी साहब वाह 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 पर हाणे नौजवान साईं सुगड़ाप ॾांहुं अचनि पिया ऐं नौजवान मल पहलवानी ॾांहुं बि अचनि पिया रांदियुनि ॾांहुं अचनि पिया पर नौजवान असीं चवंदा त ॻोठनि में ईअं रांदियूं बि खेॾनि तालीम बि पिराइनि ईअं सुगड़ाइप जा बेत बि पढ़नि त सॼी सिंध ईअं पई वॼे ओताकुनि ते असां बि चऊं त साईं सॼी सिंध खे पिया पोइ ईअं ओताक ते कचहरी कयूं
ईअं न साईं पढ़नि बि ज़रूरु पढ़नि पढ़नि ज़रूरु पढ़नि बि कढ़नि बि हा कढ़नि बि ओताकूं बि बसि आहिनि ओताकूं असां रांदियूं बि खेॾनि रांदियूं बि खेॾनि अदालत जी जॻह बि आहे इंसाफ़ जी जॻह बि आहे सभु से ओताक माना ओताक में अॻे उस्ताद रहंदा सुबुह जो उनखे वरी स्कूल करे पिया पढ़ाए पिया सो हीअ दर्सगाह आहे न बाबा ओताक माना दर्सगाह दर्सगाह से ॾिसो सही। हिते केतिरा सब्जेक्ट वेठा आहिनि ॾिसो केतिरा माण्हू वेठा आहिनि वेठा आहिनि। हुनर वेठा आहिनि न वॾा सिंध जा हुनर वेठा आहिनि बिल्कुलु सही वेठा आहिनि हेॾां साईं डॉक्टर भाई खान आहे साईं आहे पंहिंजो ॼाम निज़ाम भागत साहिबु केॾो जेको आहे बहितरीन नमूने सां ॼाम साहिबु पंहिंजो तव्हां बि पंहिंजे दौर में से वॾा रंग कया महिरबानी वॾी तालीम सां गॾोगॾु माना ॾाहप पोइ जी, कम ऐं वॾनि माण्हुनि सां उथण वेहण हक़ीक़त त इहो बि माण्हू तालीम सां ई सिखे थो जी बिल्कुलु ऐं इहो चवंदा सॼी उमिरि पियो माण्हू सिखे सिखे